अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। अॼु असीं पढ़ंदासीं सूरत क़मर। क़मर क़मर माना चंड, शक़ल क़मर जी ॻाल्हि। इक़्तरबति साअत वन शक़ल क़मर, हेॾा लफ़्ज़ आहे। शक़ ॿ हिसा थी हलियो चंड। हाणे इहा सूरत आहे नज्म हिन खां अॻु में, यानी तारो। हाणे हीअ वरी क़मर, हिन खां पोइ सूरत ईंदी रहमान 55, हीअ 54, सूरत नज्म 53। नंबर इहे यादि 53, 54, 55। सूरत नज्म 53, सूरत क़मर 54 ऐं सूरत रहमान 55, ऐं हिन में आयतूं 55। 54 ही नंबर सूरत आहे, आयतूं 55। हाणे हिन में छा आहे, मके वारा क़ुरैश, अलहमदिल्ला हाणे त सभु मुस्लमान आहिनि, उन वक़्तु मञण जे लाइ तयारु न हुआ अलाह जे दीन खे, क़ुर खे, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी जी हैसियत सां। हालांकि नबी जेसिताईं नथे छॾायईं तेसिताईं त सभु चवनि था त हीअ अमीन आहे ऐं पंहिंजो सादिक़ आहे, सचो आहे, कूड़ो कॾहिं न ॻाल्हायो अथसि। पर हाणे जो नबूअत जी ॻाल्हि आई त सभु मुख़ालिफ़ थी हलिया ऐं पंहिंजो मञण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं हिनखे पहिरीं ॻाल्हि जेका आहे सा हिन में हू वरी मौजज़ा घुरनि था। पोइ इहो मौजज़ो शक़ल क़मर जो थियो, जेको घणी रिवायतुनि में मौजूदु आहे। वेंदे सिंध जे रतन हिंदी जेको आहे उन में ॾिठो, ऐं पंहिंजे हिंदुस्तान में ॿियो जेके इलाइक़ा आहिनि केरला वग़ैरह वारा, इन्हनि बि ॾिठो त चंड जेको आहे हिन पासे हुन पासे थियो। मतिलबु हिकु क़िस्म जो हिकिड़ो फ़ेनोमेनन थियो जेको काइनात में माण्हुनि घणनि ॾिठो, घणनि कोन बि ॾिठो। उन नथा मञनि, इन करे उन्हनि जी ॻाल्हि आहे, क़ुरैश वारा जेके मके जा। पर पोइ अलाह ताला हिन में सूरत में ॿुधाए थो त असां अॻु में जन न मञियो, कज़बत 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 लफ़्ज़ बार बार ईंदो। कूड़ो कयो, कूड़ो कयो, कूड़ो कयो, नबीअ खे कूड़ो कयूं, क़ुर खे कूड़ो कयूं, आख़िरत खे कूड़ो सम्झाऊं, उन्हनि खे असां हलाक कयोसीं। हलाकत जी ॻाल्हि जेका आहे सा हिन खे, यानी क़ौम मके वारनि खे ऐं ताइफ़ वारनि खे हलाकत थींदी जेकॾहिं न मञींदा त। पर जेकॾहिं मञींदा त पोइ हुननि जे लाइ पंहिंजो सुहिणाई आहे, सजाई आहे। मुतक़ीन वारी ॻाल्हि थींदी हुन सां। पर जेकॾहिं नथा मञनि त पोइ हुन सां उहो थींदो कमु जेको नूह अलैहिस्सलाम जे क़ौम सां थियो, हुनजो ज़िक्र आहे। हुन खां पोइ जेको आद क़ौम सां थियो, हूद अलैहिस्सलाम जी क़ौम सां, हुनजो ज़िक्र आहे। पोइ जेको समूद क़ौम सां थियो, जेको सालिह अलैहिस्सलाम जी क़ौम सां थियो, जेको अज़ाब उन्हनि ते आयो, उनजी ज़िक्र आहे। उन खां पोइ जेको लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सां थियो, उनजो अज़ाब उहो थियो, हिन सां बि थींदो। जेको मूसा अलैहिस्सलाम जे फ़िरौन सां थियो, फ़िरौन सां जेको थियो सो हिननि सां बि थींदो। त इन करे इहे जेके आहिनि पुराणा हिस्टोरिकल वाक़िया जेके, हुनजो तफ़सील न आहे त हुननि छा थिए कयो ऐं हुननि जो कीअं निजात थी, कीअं हू थी। पर हिननि खे जेके क़ौम जिन न मञियो, कज़बत कज़बत कज़बत, इहे इन्हनि माण्हुनि खां सां जेको अज़ाब लथो, कहिड़े क़िस्म जो अज़ाब आयो, उनजो ज़िक्र आहे हिन में। तंहिं करे तमामु सख़्तु सूरत आहे हिन सेंस में। पर आख़िरी आयतूं जेके आहिनि हिन जूं से वरी सूरत रहमान सां मिलनि थियूं, माना उन्हनि जी। ऐं उन ईमान वारनि जे लाइ आहे, जेके ईमान आणनि था। इनल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नहरन फ़ी मक़अद सिद्क़िन इंद मलीकिन मुक़्तदिर। सिर्फ़ु इहे ॿ आयतूं आहिनि जेके मोमिननि सां तालुक़ रखंदियूं। जेके ईमान आणींदा तिन सां इजाज़त ॻाल्हि थींदी, ऐं जेके ईमान न आणींदा तिन सां जेका जुठ थींदी, सा थींदी उहे थींदी जीअं फुराणियुनि क़ौमुनि ते थी। इहो मज़मून हिन सॼी सूरत मंझि आहे, जेको हाणे असीं पढ़ंदासूं इंशा अलाह आमीन। पोइ हिन मंझि ऐं पोइ हीउ क़ुर जेको अलाह ताला बार बार हिन में चवे थो त असां हिनखे आसान बनायो आहे। फल हल मिन मुदकिर, को आहे जेको हिनखे यादि करे, को आहे जेको हिन मां नसीहत फिराए। पोइ हीउ बार बार इहो 6-7 दफ़ा जेको आहे सो इहो लफ़्ज़ अचे थो त असां क़ुर खे आसान बनायो आहे। को आहे जेको इहा ॻाल्हि सम्झे। त इहे करे हिन में रिपीटेशन्स अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि। ऐं सूरत रहमान में रिपीटेशन 31 दफ़ा थींदी, फबि अई आला ए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। त रिपीटेशन जो हिकिड़ो मिसाल हिन में बि आहे। ॿियनि सूरत में, सूरत शोरा मंझि के सूरतूं
के आयतूं आहिनि जेके बार 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 रिपीट थियनि थियूं। त इन करे बिस्मिल्लाह रहमान रहीम जेका आहे सा क़ुर शरीफ़ में 114 दफ़ा रिपीट थी आहे। त इन में को मज़ाक़ो कोन्हे। जेका 31 दफ़ा फबे आई आलाए रबिकुमा तो कज़बान थी सघे थो, पंहिंजो ॿियूं आयतूं बार बार 5-6 यकियूं आयतूं सूरत शोरा मंझि पंहिंजो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो वरी 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 इहे थी सघनि थियूं। त पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम जेका अहिड़ी भली आयत आहे जंहिंखां सवाइ काइनात में शइ न आहे, त अलाह जे नाले ते आहे, अलाह रहमान जे नाले ते ऐं पंहिंजो रहीम जे नाले ते आहे। त उहा जेकॾहिं 114 मरतबा थी लथी आहे त इन में को मज़ाक़ो कोन्हे, को ऐब कोन्हे, को ॻाल्हि घटिताई कान्हे, का चङाई आहे। इन करे उनखे ओहिड़े नमूने सां वठणु घुरिजे। हाणे इहे पढ़ूं था असीं हीअ सूरत इंशा अल्लाह आमीन। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़्तरबतिस साअह। साअत वेझी अची वई आहे। हाणे सूरत जेका हुई पंहिंजो नहल जेका असां इख़्तरब सां वेझी अची वई आहे। अता अमरल्लाह, अमर अची वियो आहे। ऐं सूरत अंबिया उहा वेझी अची वई आहे साअत। ऐं सूरत हज जेको आहे उन में बि ज़लज़लत साअत शयुनि अजीब उन सां। ऐं हीअ सूरत जेका असां शुरू थी थिए इक़्तरबतिस साअत, साअत वेझी अची वई आहे। वेझी हाणे ख़ैर 1400 साल थी विया न हलिया, पर अलाह ताला जो निज़ाम जेको आहे उहो पंहिंजो आहे, हुन में वेझी आहे। माना त हिकिड़ी त साअत सभु कंहिंजे लाइ पंहिंजी पंहिंजी आहे वक़्त जी। क़यामत सुग़रा आहे जेको, मां जॾहिं आऊं मरंदुसि त क़यामत मुंहिंजे लाइ शुरू थी वई। त पंहिंजो ॿिया माण्हू मरंदा, पर क़ौमुनि जो सभिनी जो मरण ऐं थियणु, पोइ इहो ॿई माना क़यामत सुग़रा आहे की क़यामत कुबरा अकबर आहे। त इहे इन करे इक़्तरबतिस साअत वनशक़्क़ल क़मर, ऐं कमर जेको आहे सो ॿहिसा थी वियो हलियो, टुटी वियो हलियो। हाणे इहो पास्ट टेंस में आहे ऐं चीरजी वियो हलियो। हाणे इहो कोन्हे भई सुभाणे थींदो, क़यामत खां अॻु में थींदो, हीउ थींदो हू थींदो। उहो त जॾहिं थिए तॾहिं चंड जा त घणो ई थींदो, पर आसमान ज़मीन सभु सिज चंड सितारा सभु थींदा जीअं थींदो। पर हीअ ॻाल्हि जेका असां वाक़ियो घुरियाऊं, मौजो घुरियाऊं, उहो हुनखे मिलियो। पर उन खां बावजूदि, उनजे बावजूदि जेकॾहिं नथे मञूं त पोइ अज़ाब अचण जो ख़तरो आहे। इहा ॻाल्हि हिन में आहे। इक़्तरबतिस साअत वनशक़्क़ल क़मर वइन यरौ आयतन, जॾहिं आयत ॾिसनि था, मौजो ॾिसनि था, घुरनि था ऐं मिलेनि बि थो त बि नथा मञनि, एराज़ कनि था, मुंहुं मोड़ीनि था। वइन यरौ आयतन युरिदू, युरिदू पैसिव आहे, मजहूल आहे, पंहिंजो एराज़ करणु। एराज़ करणु मुंहुं मोड़णु, मुंहुं ॿिए पासे करे छॾणु। हीअ तव्हां साम्हूं मुंहुं करण जे बदिरां मुंहुं वरी ॿिए पासे करे छॾणु, उहो एराज़ आहे। एराज़ माना मुंहुं मोड़णु। आयतन युरिदू वयक़ूलू सिहरुम मुस्तमिर, ऐं चवंदा त हीउ जादू आहे। जेके अहिड़े क़िस्म जा जादूगर अॻु में बि ॼण अंबिया अलैहिस्सलाम जे मुतलिक़ चवंदा हुआ बि जादूगर हुआ। मूसा बि जादूगर अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम बि जादूगर हो, फलाणो बि जादूगर, सभु जादूगर हुआ। ऐं इहे बि जादूगर मुस्तमिर हो, जारी हलंदड़ जादू आहे, सो हलंदो थो अचे। ऐं माण्हू असीं चए थो मञूं, मञींदासूं कोन को। वयक़ूलू सिहरुन मुस्तमिर वकज़बू, हाणे कज़बू जो लफ़्ज़ अची वियो आहे। कज़बू 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 बार बार ईंदो। कज़बू कूड़ो कयूं, कज़ब ऐं कज़ तशदीद सां माना वरी 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 बार 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 कूड़ो करणु। वकज़बू वतबऊ अहवाअहुम, ऐं पंहिंजे सदन ते हलिया। यानी अलाह ताला को चवे थो क़ुर शरीफ़ में, जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंदो आहे दीन, भलाई जी ॻाल्हि अचे भई तव्हांजे लाइ चङाई आहे हिन में, चए न अहवा, पंहिंजी सदूं, पंहिंजी दिलि जूं ख़्वाहिशूं उन ते हलनि। अहवाअहुम, हवा, हवा सिंगुलर ऐं अहवा प्लूरल, हुननि जे पंहिंजे सदन ते हलनि, सभु को पंहिंजी सद ते हले। वकुल अमरिन मुस्तक़िर, ऐं सभु कंहिं अमर खे, यानी क़यामत कॾहिं ईंदी, फलाणी शइ कॾहिं थींदी, फलाणी शइ कॾहिं थींदी, उनजो हिकिड़ो टाइम मुक़ररु मुस्तक़िर, यानी उन उहो पुख़्तो आहे अलाह ताला वटि लोह क़लम में लिखियलु आहे। फलाणी ॻाल्हि फलाणे वक़्तु थींदी, फलाणे मिंट में, फलाणे साल में, फलाणे महीने में, फलाणे वक़्तु,
हुन खां न को मिंट अॻिते थिए न को पोइते थिए, जीअं थींदी तीअं थींदी. वलक़द जाअहुम मिनल अंबाअ मा फीहि मुज़दजरुन. हिननि वटि उहे अहवाल पहुची चुका आहिनि, उहे ख़बरूं पहुची चुका आहिनि. अंबा माना नबा माना नबी ख़बर आणींदो आहे ग़ैब जी. हिन करे अंबा माना ख़बरूं आयूं आहिनि हिन वटि, यानी नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जी ख़बर, आद जी क़ौम जी ख़बर, समूद जी ख़बर, लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जी ख़बर, ऐं पंहिंजे फ़िरऔन जी ख़बर, निमरूद जी ख़बर, घणियूं ख़बरूं अची चुकियूं आहिनि, पर त बि नथा मञनि. मुज़दजर उहो छींब आहे, मुज़दजर उहो मतिलबु त हिकिड़ो वॉर्निंग आहे, उहा इंज़ार जे माना में. हिकमतुन बालिग़तुन, इहो पूरी थियल हिकमत, विज़डम, परफेक्ट विज़डम जेको आहे हुन हिकमतुन बालिग़तुन. हाणे इन ते शाह वलीउल्लाह साहिबु किताबु लिखियो आहे, हिकमतुन बालिग़तुन. हिकमतुन बालिग़तुन जंहिंमें पूरी हिकमत आहे, पूरी विज़डम आहे, पूरी सचाई. बालिग़ थियण में वक़्त ते पूरो अची वञे. जीअं मर्द औरत जेके बालिग़ थियनि था, जीअं माना सम्झदार थियनि था, शादी जे लाइक़ु थियनि था, बालिग़ थियनि था, त हिते हिकमतुनि बालिग़ वञनि, पूरे वक़्त ते पको पुख़्तो जेको आहे सो हिकमत आहे हिन में. फमा तुग़नि नुज़ुर, पोइ उन्हनि खे इंज़ार नुज़ुर जेको आहे सो को फ़ाइदो नथो ॾिए, अगना नथो करे, असरु नथो करे. हिकमतुन बालिग़तुन फमा तुग़नि नुज़ुर फतवल्ल अन्हुम. अलाह सुब्हानहु व तआला चए थो पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, फतवल्ल अन्हुम, हिन खां पासो कर. वल्ला माना पासो करणु, ॿिए पासे वल्ला वली ॿिए ने वॼाई निकिरंदो. फतवल्ल अन्हुम, पोइ हिननि खां पासो कर. यौम यदउ दाअ इला शैइन नुकुर, ऐं उहो ॾींहुं ईंदो छॾींदड़ जॾहिं सॾींदो. दुआ करण वारो, सॾु करण वारो, यानी इस्राफ़ील जॾहिं फूक ॾींदो. यौम यदउ दाअ इला शैइन नुकुर शइ, यानी जेका किरायत वारी, जेका अणवणंदड़ शइ हूंदी उन ॾांहुं सॾु कंदो. यानी क़यामत जेका हिननि खे पसंदि न आहे, जंहिंखे मञनि नथा, उहा जॾहिं ईंदी त अणवणंदड़ थींदी. छो जो दिस इज़ नॉट वॉट दे हैड बिन एक्सपेक्टिंग, सो अनएक्सपेक्टेड हूंदी, अनप्लेज़ेंट हूंदी उन्हनि जे लाइ. यौम यदउ दाअ इला शैइन नुकुर ख़ुश्यन अबसारुहुम, हुन जूं अखियूं झुकियल हूंदियूं, ख़ुशबूअ वारियूं हूंदियूं. हींअर ख़ुशबू कोन्हनि को, अलाह जो ख़ौफ़ डपु कोन्हे. उन ॾींहुं थींदो न जंहिं ॾींहुं क़यामत ईंदी, पोइ ॾिसंदा, पोइ अखियूं झुकाईंदा. हींअर झुकाइनि कोन था, हींअर टेड़ीअ सां हलनि था. सभु को बादशाही, सभु को पाकिस्तान में बि बादशाह आहे. ख़ुशन अबसारुहुम यख़रुजून मिनल अजदास, जदस क़बर आहे, क़बर मज़ा निकिरंदा, ईअं फुटी, जीअं ॿिज जेको आहे जॾहिं फुटंदो आहे त ज़मीन खे फाड़े निकिरंदो आहे, तीअं इंसानु जेको मुअल उहो जॾहिं जीअरो थींदो, अलाह ताला कंदो हुनखे जीअरो, त अॻिते ज़मीन खे फाड़े जेके 6 फुट 6 घणा फुट हेठि जेको पुरींदा, तख़्ता वख़्ता लॻाईंदा, उहे सभु सड़ी वेंदा, मिटी जेका ढेर सां ईअं हटी वेंदी हली, ऐं ईअं फुटी निकिरंदो, जीअं ॿूटो कीअं निकिरे थो ज़मीन में फोटे. ज़मीन किथे पंहिंजो इक़बाल साहिबु चयो त हीरे कट सकता है हीरे का जिगर, फलाणी शइ सां फूल की पत्ती से कट सकता है हीरे का जिगर. त हीरे जिगर खे फूल जी पत्ती सां कटे सघे थो. पन्नू जेको आहे सो कॾहिं हथु वढे विझंदो आहे. हीअ पोंपल जेका फुटे थी हुन मां ॿिज मां, उहा फाड़े ज़मीन खे निकिरे थी. हालांकि ज़मीन त एॾी सख़्तु आहे, कीअं थी हुनखे फाड़े. ख़ुशन अबसारुहुम यख़रुजून मिनल अजदास, निकिरंदा पंहिंजे क़बरुनि मज़ा. कअन्नहुम जरादुन मुंतशिर,
जहिड़ो कर मकड़ हुजनि। हाणे मकड़ आया मुल्क खे खाई विया हलिया, पंहिंजे हींअर बि पाकिस्तान में ऐं हिन खां अॻु में 1947 में बि आया। मकड़नि जी तमामु अलाह ताला बर्बादु करे इन्हनि मकड़नि खे ऐं असां खां हटाए इन्हनि खे सभिनी क़िस्म जे मकड़नि खे। जरादुन मुंतशिर सूर अल कारिया में पतंगनि जी ॻाल्हि आहे, हिते जेके आहे से इन लोकस जी ॻाल्हि आहे। जरादुन मुंतशिर मोहतीन मोहतीन डोड़ंदा ईंदा सॾु करण वारे ॾांहुं, यानी इसराइफील जो आवाज़ु पियो ईंदो, चवंदा किथां पियो अचे आवाज़ु, डोड़ंदा ईंदा उन पासे। यक़ूलुल काफ़िरून हाज़ा यौमुन असीर। काफ़िर चवंदा त अॼोको ॾींहुं ॾाढो सख़्तु आहे, अॼु सख़्ती वारो ॾींहुं अची वियो आहे। असिर यसिर असिर पंहिंजो अलम नशरह लक सदरक वदाना अनक विज़रक लज़ी अनक़द ज़हरक वरफ़अना लक ज़िक्रक फ़इन्न माल उसर युसरन इन माल उसर युसरा। उसर ऐं युसर जिते असिरन आइन सीन रे असिरन असीर ॾुखियो तकलीफ़ वारो ऐं यसीर आसान सहूलियत वारो। यक़ूलुल काफ़िरून हाज़ा यौमुन असीर कज़्ज़बत क़ब्लहुम। हाणे 8 आयतूं पहिरियूं जेके आहिनि से थी वियूं कुरैश मके जे मुतलिक़। हाणे अचे थो नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जे मुतलिक़। कज़्ज़बत क़ब्लहुम इन्हनि खां अॻु में, यानी इन कुरैशी मके वारा ताइफ़ वारा इहे अरब वारा ऐं हींअर जेके बि काइनात में ॿिया आहिनि जेके नथा मञनि अञा ताईं, उन्हनि सां बि इहा ॻाल्हि हाणे लागू थींदी। कज़्ज़बत क़ब्लहुम क़ौम नूहिन फ़कज़्ज़बू अब्दना। पोइ उन्हनि कूड़ो कयो असांजे बाने खे, असांजो बानो हज़रत नूह अलैहिस्सलाम। वक़ालू मजनूनुन वज़दुजिर, चऊं त हीउ मजनून आहे ऐं हुन ते सख़्ती कयऊं। वज़दुजिर मुज़दजर वज़दजर, या जेका सख़्ती अलाह ताला जी ईंदी अज़ाब जेको, हिननि अहिड़े नमूने सां हज़रत नूह अलैहिस्सलाम खे मारियो थिए, कुटियो थिए, ॻारिब गंथे कयो ऐं पंहिंजो हुन हणी मारे धकाणी हणी हणी हुनखे ज़ख़्मी करे हुनखे बेहोश करे ऐं पंहिंजो भाईंदा त हाणे मरी वियो हलियो छॾे वेंदसि हलिया। वरी अलाह ताला वरी हुनखे उथारींदो, पोइ वरी वेंदो, वरी मारींदसि, ईअं कंदा हुआ। बसि दुजर, हाणे हिते दुजर जो अज़ाब सां वास्तो। अॻु में जेका ॻाल्हि आई मुज़दजर अंबा अंबा माफ़ी मुज़दजर, त इहा साॻियो हिते वज़दजर जे सेंस में, यानी जण करणी। फदा रब्बहू, नूह अलैहिस्सलाम अलाह ताला खे ॿाॾायो, सॾु कयो, चार सॾु कयईं, अन्नी मग़लूबुन फंतसिर। हाणे इहे तमामु आयत भली आहे। अलाह ताला जॾहिं माण्हू सम्झे त आउं मग़लूब थी आहियां दुश्मन जे हथां, त हीअ आयत पढ़े अलाह ताला हुनखे ग़ालिब कंदो, हुनखे मग़लूब न कंदो। जीअं हज़रत नूह अलैहिस्सलाम खे ग़ालिब कयईं, मग़लूब थियणु न ॾिनई। अन्नी मग़लूबुन फंतसिर, आउं मग़लूब थी आहियां, तूं मदद कर, तूं मुंहिंजो बदिलो वठि, तूं मुंहिंजी मदद कर हिन ज़ालिम खां, जेके बि ज़ालिम धरती जा उन्हनि खां। पर हुननि जे लाइ हीअ माई वीचारी हुई पंहिंजे करबला नजफ़ में असां सां गॾु बग़दाद मञा हली, उन ई असांखे सेखारी। फदा रब्बहू अन्नी मग़लूबुन फंतसिर फदा रब्बहू अन्नी मग़लूबुन फंतसिर। पोइ मददगार थी पंहिंजो बदिलो वठि असांजे तरफ़ां। फफ़तहना अबवाब अस्समाइ, पोइ आसमान जा दरवाज़ा खोलियासीं मींहं वसण जा। फफ़तहना, पोइ असां खोलियासीं अबवाब अस्समाइ, आसमान जा दरवाज़ा। बिमाइन मुनहमिर, पाणी सां जेको वांदड़ पाणी, पियो वहे पियो वहे पियो वहे। वफ़ज्जरनल अर्द, हेठां चश्मा पाणी जा, हेठां खां ज़मीन खां, मथां खां ज़मीन, मथां खां पाणी, हेठां खां पाणी, ॿिन्ही पासनि खां पाणी। वफ़ज्जरनल अर्द उयूना, फुटी निकिता चश्मा पाणी जा हेठां ज़मीन में, ज़मीन जो अंदरियों पाणी
निकिती आहे وفجرنا الأرض عيونا فالتقى الماء पोइ पाणी ॿिए अची मिलिया ॿई जॾहिं पाणी मिलिया त पोइ साईं वॾी ॻाल्हि थी वई فالتقى الماء على أمر قد قدر उन अमर जे मुताबिक़ जेको मक़दूर करे छॾियो अलाह सुब्हानो ताला लोह महफ़ूज़ में लिखियलु हो त हीअं अहिड़े नमूने सां थींदो ओहिड़े नमूने सां थियो وفجرنا الأرض ففتحنا أبواب السماء بماء منهمر وفجرنا الأرض عيونا فالتقى الماء على أمر قد قدر وعملنا على ذات الألواح والدسر ऐं असां हुनखे खयों यानी ॿेड़ी जेका ठाही हुनजो सूरत हूद में आयो सूरत अराफ़ में आयो सूरत शोरा में आयो कीअं ठही सूरत पंहिंजे मोमिनून में आयो त कहिड़े नमूने सां ॿेड़ी ठही वग़ैरह वग़ैरह कीअं चढ़िया माण्हू सभई पर हिते अलाह ताला रुॻो मुख़्तसिर नमूने सां ॿुधाए थो त हुनखे असां खयोंसीं अमल न हो असां हुनखे खयों अला ज़ात अलवाह आहिनि तख़्तनि जी यानी ॿेड़ी उहा दुसर हुन में मेखूं उहे बि काठ जूं उन वक़्तु अञा आयरन जेको आहे सो कोन ईजाद थियो या मेटलिक कोन हुई तंहिं करे मेखूं बि काठ जूं हुयूं जिन हिक ॿिए सां मिलायो थिए तख़्तनि खे त उहे ॿई काठ जूं हुयूं काठ जेको असांजा उलमा चवनि था त साग जो काठ हुयो साज अरबी में चइबो हुनखे ऐं सिंधीअ में साग ऐं पंहिंजो अंग्रेज़ी में अलाए कहिड़ो लफ़्ज़ थो चइजे उहो त उहो उन क़िस्म जो काठ हो मूंखां हाणे विसरी वियो आहे उहो किथे किथे थिए थो हिन बर्मा वग़ैरह में थिए थो وعملنا على ذات ألواح ودسر تجري بأعيننا हली तजरी जारी थी वही ॿेड़ी जेका असांजे अखियुनि जे अॻियां हिन अलाह ताला चयो त असांजे अखियुनि जे अॻियां ठाहे ॿेड़ी सूरत में या सूरत मोमिनून में या सूरत पंहिंजे अराफ़ में हिते चए थो ॿेड़ी असांजे अखियुनि जे अॻियां हली जज़ा हुई ॿेड़ी जो हलणु हुननि जे लाइ जेके रहिजी विया पोइ थिए हुननि जे लाइ लिमन कान कोफेर जो कूड़ कयऊं हिन अलाह नबी खे पंहिंजे ॻाल्हि खे अलाह ताला जो जेको हुकुम हुयो हुननि खे कूड़ो कयऊं इन करे इहा जज़ा हुई हुननि जे लाइ हीअ जज़ा थी मोमिननि जे लाइ जज़ा हुई जो हली ॿेड़ी ऐं हुननि जे लाइ जज़ा इहा हुई जो पोइ ते रहिजी विया ऐं ग़रक़ थींदा तजरीम जज़ा लिमन कान कुफिर वलक़द तरकनाहा आयतन ऐं असां हुनखे छॾियो आहे पोइ ते निशानी जे तौर ते पोइ चवंदा हज़ूर पाक साहब में ज़माने ताईं उहो माण्हू ॾिसंदा हुआ पर हाणे एक्सपीडिशन्स विया आहिनि पंहिंजो यूरोपियन्स वग़ैरह जा ऐं इहो पंहिंजो दयार बकर मूसल खां मथे जिते इराक़ ख़तमु थो थिए ऐं तुर्की जो इलाइक़ो शुरू थो थिए उते अरारत माउंटेन अरारत जो लफ़्ज़ु आहे तौरात में ऐं जूदी जो लफ़्ज़ु आहे क़ुर में जूदी जा जबल आहिनि दियार बकर जे इलाइक़े में इहो सिलसिला माउंटेन्स जा उन में जूदी जबल ते ॿेड़ी जी बीठी ऐं हुनजा आसार हींअर बि माण्हू एक्सपीडिशन्स विया आहिनि ॾिठो आहे त बराबरि ई ॿेड़ीअ जहिड़ी शिकिल आहे ऐं पंहिंजो हुन में काठ वग़ैरह इहो सभई ॾिठा अथऊं हाणे मतिलबु त हिन सदी मंझि गुज़िरियल सदी में 20 सदी में वलक़द तरकना उनखे रखियोसीं तरक कयोसीं यानी पोइ ते छॾियोसीं उनखे आयत निशानी जे तौर ते मुदकिर पोइ आहे को जो नसीहत वठे आहे को जो इन वञा फ़ाइदो हल मिन मुदकिर हाणे पहिरियों दफ़ो हल मिन मुदकिर जो लफ़्ज़ु आयो हाणे इहो बार बार ईंदो फ़कैफ़ कान अज़ाबी वनुज़ुर पोइ कीअं हुई असांजो अज़ाब ऐं कीअं हुई असांजी वार्निंग यानी वार्निंग ॾिसो त सची साबित थी ऐं अज़ाब ॾिसो त असांजो केॾो सख़्तु हो ॿई ॻाल्हि कीअं थी फ़कैफ़ कान कीअं हुई असांजो
अज़ाबी मुंहिंजो अज़ाब कीअं हो, अज़ाबी अलाह ताला चयो मुंहिंजो अज़ाब कीअं हो, यानी मुंहिंजे तरफ़ां जेको अज़ाब ॾिनो वियो उन क़ौम खे सो कीअं न सख़्तु हो। मुंहिंजे तरफ़ां जेको इंज़ार ॾिनो वियो नुज़ुर जेको यानी हुनखे वार्निंग जेका तंबी जेका छींभ जेका ॾिनी वई सा केॾी न मतिलबु त सची साबित थी। वलक़द यस्सरना القرآن للذكر فهل من मुद्दकिर। हाणे ज़कर दाल सां लिखिबो आहे, उहो हिते दाल सां आहे हिन सॼी सूरत में, ऐं ॿियनि हंधनि बि सूरत पंहिंजे यूसुफ अलैहिस्सलाम में बि लफ़्ज़ को दाल सां दखर सां। ऐं इहो दाल जेका आहे सा दाल जे वेझो आहे, ज़ेस खां परे आहे। वलक़द यस्सरना القرآن क़ुर खे असां आसान कयो आहे, यानी यादि करण में आसान आहे। जो सॼी काइनात में केतिरा माण्हू आहिनि जिन क़ुर हाफ़िज़ कयो आहे, सॼी दुनिया में माण्हू आहिनि जेके मुस्लमान मोमिन कनि था। जेकॾहिं क़ुर यानी इजाज़त न हुजे मसहफ़ जी खणी वञण जी, माण्हुनि खे यादि आहे क़ुर शरीफ़ घणनि ई खे माण्हू क़ुर पढ़ंदा। ऐं जेकॾहिं उथी वञे कंहिं बि सबब जे करे, ज़ालिम बादशाहनि जे करे कंहिं इलाइक़े में कंहिं मुल्क में जेकॾहिं क़ुर शरीफ़ न बि हुजे मसहफ़ जे सूरत में, त सीननि मंझि आहे क़ुर शरीफ़, माण्हुनि खे यादि आहे ऐं हिक ॿिए खे करे सघनि था। जेकॾहिं ग़लती को कंदो त ॿियो हुनखे चवंदो त ईअं न आहे, हीअं आहे। हीअ तौरात जी बि ॻाल्हि ईअं न हुई, इन करे तौरात में तहरीफ़ थी वई हली, इंजील में तहरीफ़ थी, ज़बूर में तहरीफ़, जेका बि किताब पुराणा आहिनि त हिन में तहरीफ़ थी। पर हिन में अलाह ताला फरमायो क़ुर शरीफ़ में त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, असां ई हीउ ज़िक्र जेको आहे सो मोकिलियो आहे ऐं असां ई हिन जी हिफ़ाज़त कंदासूं। ऐं हिन में को तहरीफ़ करे न सघंदो। 1400 साल थिया आहिनि, हिकिड़े लफ़्ज़ जी तहरीफ़ न थी आहे, न अॻिते न पोइते, भले माण्हू जेकी वणनि सो चवनि। वलक़द यस्सरना القرآن للذكر فهل من मुद्दकिर। हाणे अब नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ख़तमु थी, हाणे आद क़ौम जी ॻाल्हि, हज़रत हूद अलैहिस्सलाम जी क़ौम जी ॻाल्हि। ऐं हुनजो कहिड़ो हीउ त तूफ़ान आयो, हाणे हिन ते ॾिसो कहिड़ो अज़ाब थो अचे। कज़बत आद क़ौम जेका आहे उन कूड़ो कयो पंहिंजे नबियनि खे, ऐं नबियनि सभिनी खे। ऐं जेकॾहिं हूद अलैहिस्सलाम हिकिड़ो ई हो त बि उनखे जे कूड़ो कयूं, माना सभिनी नबियनि खे कूड़ो कयूं। हज़रत ईसा खे जंहिं कूड़ो कयो त सभिनी खे नबियनि खे कूड़ो कयूं। हज़रत मूसा खे कूड़ो जंहिं कयो त सभिनी नबियनि खे कूड़ो कयूं। जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंहिं कूड़ो कयो त सभिनी नबियनि खे कूड़ो। ॿई मानाऊं इहे आहिनि त माना के मुख़्तलिफ़ नबी बि हुआ उन ज़माने में, हिकिड़ो नबी, ॿियो नबी, टियों नबो, पंहिंजे जनरेशन्स में, पर उन सभिनी खे त कूड़ो कयूं। हज़रत हूद उन्हनि में ख़ासि हुयो नबी जंहिंजो नालो अलाह ताला वरितो आहे, उनखे बि कूड़ो थिए कयूं। कज़बत आदुन फ़कैफ़ कान अज़ाब, यकदमि हाणे असांजो अज़ाब केॾो न सख़्तु हो। छा थियो तफ़सील हुनजो, आद क़ौम कहिड़ियूं ख़राबियूं कयूं, कहिड़ियूं पुछायूं हुयूं ऐं कीअं अज़ाब आयो, उहो ॿियनि हंधनि ते तफ़सील सूरत आराफ़ में, सूरत हूद में, सूरत मोमिनून में, सूरत शोरा में तफ़सील आहिनि, डिटेल आहिनि। हिते सिर्फ़ु ज़िक्र आहे त अज़ाब जो। कज़बत आदुन फ़कैफ़ कान अज़ाबी व नुज़ुर इन्ना अरसलना अलैहिम रीहन। हाणे हिन ते असां रीह हवा मोकिलीसूं, त अहिड़ी सख़्तु क़िस्म जी हवा हुई का, फी यौम नहसिन, निभागे ॾींहं में, हुननि जे लाइ निभागो ॾींहुं जेको आहे अलाह ताला जो आहे, सो मतिलबु सुभाॻो बि आहे निभागो बि आहे। कंहिं जे लाइ सुभाॻो आहे, कंहिं जे लाइ निभागो आहे। त उन्हनि जे लाइ काफ़र जेको आहे तंहिंजे लाइ निभागो ॾींहुं हो ऐं हुननि जे लाइ सुभाॻो हो जिन खे निजात मिली। हिन अलैहिम, असां मोकिली हुन ॾांहुं रीहन, हवा मोकिलीसीं सख़्तु क़िस्म जी, सरसरनि जेका तिखी हुई, हवा सरसर। फी यौम नहसिन मुस्तमिर, लॻातार 7 ॾींहं, तॾहिं किथे केतिरो ॾींहं लॻातार अणखुट, मुस्तमिर, इस्तिमरारी चइबो, ज़मान इस्तिमरारी माना जारी, हलंदड़, यानी पियो हले, खुटे कोन को। इन्ना अरसलना अलैहिम रीहन सरसरन फी यौम नहसिन मुस्तमिर
तंज़ुन्नास नज़ नज़ माना छिके, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम जो कपिड़ो ईअं छिके उघाड़ो करे वधाईंसि, तीअं नज़ यंज़ा तंज़ा छिके परे करणु। तंज़ाउन्नास उखेड़ियईं पंहिंजी जॻह तां इंसाननि खे। अहिड़ा थी विया हलिया जो खजी जा वण थोरा जेके आहिनि किरी पवनि पट ते, तीअं पिया खजी किरी पई आहे, तीअं माण्हू किरियो पियो आहे। एजाज़ नख़लिन, नख़ल माना खजी, एजाज़ माना हुनजो थुड़ जेको बुंड हुनजो। एजाज़ नख़लिन मुनक़इर निक़्तल फ़कैफ़ कान अज़ाबी वनुज़ुर, पोइ कीअं हुई असांजो मुंहिंजो अज़ाब ऐं कीअं हुयो असांजो पंहिंजो वार्निंग जेका असां कहिड़ी मतिलबु त उहो कीअं वार्निंग कीअं सची हुई ऐं अज़ाब असांजो सख़्तु हो, उहो ॾिसो कीअं हो। फ़कैफ़ कान अज़ाबी वनुज़ुर वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, पोइ असां क़ुर खे आसान कयो आहे, पोइ आहे को जो नसीहत वठे, आहे को जो क़ुर यादि करे। अलाह ताला असांखे क़ुर यादि कोन्हे सॼो, पर अलहमदिल्ला कुझु यादि करायो अथसि रब पाक, अॻिते बि यादि कराए। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र, नसीहत जे लाइ आसान कयो आहे, यादि करण जे लाइ आसान कयो आहे, ॿई ॻाल्हियूं ॿई मानाऊं। फ़हल मिन मुद्दकिर, को आहे जो नसीहत वठे, जो आहे को यादि करे क़ुर खे, आहे को जो हिफ़्ज़ करे, हिफ़्ज़ करियो। कज़्ज़बत समूद, हाणे टी क़ौम आहे जेका समूद जी, बिन नज़र वार्निंग सां असां जेके वार्निंग आयूं उन्हनि खे कूड़ो कयूं। फ़क़ालू अबशरम मिन्ना वाहिदन, असां वञा हिकिड़ो ई माण्हू आहे असां जहिड़ो। अबशरम मिन्ना, छा बशर असां वञा हिकिड़ो, न त ॿियो हू असीं उनजे पोयां हलूं, असां जहिड़ो माण्हू असां वांगुरु, असां जहिड़ा कपिड़ा बि कोन अथसि, असां जहिड़ी शाहूकार बि कोन्हे, असां वांगुरु दौलतमंद बि न आहे, ऐं पंहिंजो कपिड़ा फाटल अथसि, फलाण अथसि, ऐं पंहिंजो खाए पीए असां वांगुरु थो, न त ॿियो हू असां उनजी पोयां हलूं, इहो कीअं थो थी सघे। इन्ना लफ़ी दलालिम वसोर, काफ़र चवंदा जे असीं हिन जे पोयां हलियासीं त पोइ त असीं गुमराह हूंदासीं ऐं पंहिंजो तकलीफ़ चरियाप में हूंदासीं। सोर अउल्क़िय ज़िक्रु अलैहि मिन बैनिना, छा हिन ते ई लथो आहे इहो क़ुर जो इहो जेको मैसेज अलाह ताला मोकिलियो आहे, सो हिन ते ई मोकिलियो आहे, असां सभिनी खे छॾे, हीअं हीअ मोतबर थियो आहे असांखां, असां वधीक शाहूकार, असीं वॾेरा, असीं रईस, असीं चौधरी, असीं मलिक, असीं सभई पंहिंजो अमीर ऐं पंहिंजो ई फ़क़ीर लॻो पियो आहे, ऐं हिन ते ॿिया असांखे सभिनी खे छॾे हिन ते अची लथो आहे इहो कीअं थी सघे। उल्क़िय लथो हुयो, उल्क़िय ज़िक्र, हिते ज़िक्र ज़ाल सां आहे, हू ॿिया जेके आहिनि मुदकिर दाल सां। उल्क़िय ज़िक्र अलैहि, हिन ते मिन बैनिना, असांजे विच वञा, हिन सां सभिनी खे छॾे हिन ते। बल हुव कज़्ज़ाबुन अशीर, सुभानअल्लाह, ला हौल वला कुव्वता इल्ला बिल्लाह, वॾो लफ़्ज़ चयऊं जेको नबी अलैहिस्सलाम जे, सालेह अलैहिस्सलाम जे मुतलिक़, पर हू कज़्ज़ाब आहे, यानी काज़िब हिकिड़ो दफ़ो कूड़ करे, ॿियो दफ़ो कूड़ करे, कज़्ज़ाब वरी कूड़ करे, वरी कूड़ करे, वरी कूड़, कज़्ज़ाब। अशीरुन ॾाढ़ी आहे, वॾो बटाकी आहे, वॾो बोस्टिंग थो करे पंहिंजे मुतलिक़, चए थो आउं वॾी हैसियत वारो आहियां। सयअलमून गदन, अल्लाह सुब्हानहु व तआला जवाब हुनजो ॾिए थो त सिगोई, माना सिगोई इन फ्यूचर, ॼाणंदा, सयअलमून ॼाणंदा सिगोई, गदन सुभाणे, हिन जॾहिं इहो अज़ाब ईंदो। सयअलमून गदम मनिल कज़्ज़ाबुल अशीर, त केरु आहे वॾो सख़्तु कूड़ो ऐं केरु आहे अशिर, केरु आहे पंहिंजो ॾाढ़ी ऐं बटाकी ऐं बोस्टिंग करण वारो, ऐं केरु आहे कज़्ज़ाब कूड़ो। हीअ आहिनि कूड़ा, कंहिं सालेह अलैहिस्सलाम आहे, कि नबी आहिनि कूड़ा, कंहिं काफ़र आहिनि कूड़ा।
इन्ना मुरसिलून नाक़ति फितनतल लहुम, असां मोकिलियोसीं जेका नाक़त, जेका ॾाची हुनजी गोरी, उहा असां मोकिलीसीं। यानी हुननि डिमांड कयो, जीअं शक्ल कमर जी डिमांड कयऊं, तीअं हीअ बि डिमांड ते पोइ ॾाची मोकिली वई। पोइ हुनखे लाइ हुकुम कयो वियो त हिन जो पाणी पीअण जो हिकिड़ो ॾींहुं आहे, तव्हांजो हिकिड़ो ॾींहुं आहे, हिनखे छॾियो त हीउ खाए पीए, हिनखे मारिजो न, हिन सां विढ़जो न, विढ़ंदव त पोइ तव्हां ते अज़ाब ईंदो। इन्ना मुरसिलून नाक़ति फितनतल लहुम, इम्तिहान हुननि जे लाइ, फितनो हुननि जे लाइ, परख हुनजे लाइ। फर्तक़िबहुम, पोइ इंतज़ारु कयूं। वस्तबिर, पोइ मज़बूत थी वई। वनब्बिहुम अन्नल माअ क़िस्मतुन बैनहुम, ऐं ख़बर ॾिए हिनखे नबी पाक हुते हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे चयो वियो, ऐं हुन चयो पंहिंजे क़ौम खे त पाणी जेको आहे विरास थींदी, पाणीअ जी विरास थींदी। पंजाब खे बि पाणी खपे, असांखे सिंध खे बि पाणी खपे। जेकॾहिं पंजाब पाणी पाण रोकींदो त अलाह ताला हुनजा डैम ईअं टोड़ींदो जीअं अखंड में अॼु टुटो आहे, कल्ह टुटो आहे, तहिड़े नमूने सां हिन जा बि टुटंदा। हाणे हू हिंदुस्तान वारो चए थो सभु पाणी रोके छॾियां मथे, पोइ हाणे अलाह ताला अॼु हुनजो डैम जेको आहे सो टोड़ियो आहे। ऐं असां केतिरनि सालनि खां पिया चऊं डैम जेको जॾहिं टुटंदो त बर्बादी ऐं तबाही थींदी, तव्हां पाणी सभु पंजाब में गॾु कंदा वञो भले। पोइ जंहिं वक़्तु डैम आयो पाणी टुटो त पोइ सॼो पंजाब जेको ग़र्क़ थींदो, इनशा अलाहुल आमीन। अलाह ताला खां पनाह घुरो, हेॾो पाणीअ ते हवछ कई अथव ऐं सिंध खे सुकाए रखियो अथव, ख़ुदा खां डिॼो। सयअलमून गदम मनिल कज़्ज़ाबुल अशीर, इन्ना मुरसिलून नाक़ति फितनतल लहुम फर्तक़िबहुम वस्तबिर वनब्बिहुम अन्नल माअ क़िस्मतुन बैनहुम, पाणी जी विरासत आहे, हर कंहिंखे पंहिंजो हिसो मिलणु घुरिजे, पाणी जो वारो सभु कंहिंखे मिलणु खपे। कुल्लु शिरबिन मुख़्तदर, हर को पंहिंजे पाणी वारे से वठे, सभु को पंहिंजे हिसे जो पाणी वठे। तव्हां पाणी सिंध खे कोन ॾींदव, भले सिंध मरी वञे, सुकी वञे, बर्बादु थी वञे हलियो, ऐं पंजाब हले जेको आहे सो आबादु थी वञे हलियो, पोइ डैम टुटंदो, पोइ रबर पाक जे तरफ़ां जेको हुकुम थींदो, जीअं हींअर अखंड में थियो आहे, उत्तरखंड। नब्बिहुम अन्नल माअ क़िस्मतुन बैनहुम कुल्लु शिरबिन मुख़्तदर, सभु को पंहिंजे पंहिंजे वारे सां पाणी वठे। फनादौ साहिबहुम, पोइ पंहिंजे साहिब खे, यानी उहो जेको ख़राबु माण्हू हो उनखे सॾु कयऊं, उनखे आछियाऊं त हीअ तोखे शादी कराईंदासूं, हीअ तोखे पैसा ॾींदासूं, हीअ तोखे दौलत कंदासूं, हीअ जेका सोनी छोकिरी आहे असांजे सॼे ॻोठ में, सॼे मुल्क में, उहा तोखे ॾींदासूं। उन साहिबु हो हुनजो। फतआता फ़ाक़र, पोइ हुन चढ़ाई कई ऐं हुन खुचियूं हुन जूं भञी छॾियूं गोॾनि खां, हुनखे तलवार हयईं, किरी पई। फ़कैफ़ कान अज़ाबी व नुज़ुर, पोइ ॾिसो त असांजो अज़ाब कीअं हुयो समूद क़ौम ते। इन्ना अरसलना अलैहिम सैहतन वाहिदतन, हिकिड़ी रड़ मोकिली, यानी उहा बि को चिंगार हुई, टॉर्नेडो वग़ैरह वांगुरु, हूअ हवा हुई, हू तूफ़ान हुयो, नूह अलैहिस्सलाम जो तूफ़ान हो पाणीअ जो, मथां खां हेठां खां। हीअ जेका हवा हुई, जेका को सख़्तु को सर्द हुई, सरनि अहिड़ी क़िस्म जी, हीअ जेको चिंगार हुई, यानी हिकिड़ो आवाज़ु हुयो, टॉर्नेडो वांगुरु का शइ हुई। इन्ना अरसलना अलैहिम सैहतन वाहिदतन, हिकिड़ी रड़ हुअसि, सैहतन वाहिदतन फकानू कहशीमिल मुहतज़िर, पोइ ईअं हुआ जी गाह जेको आहे सो वाड़ियल पूरियल गाह हुजे। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, पोइ अलाह ताला चयो असां आसान कयो आहे हिन क़ुर खे, पोइ छो कोन था नसीहत वठनि, छो कोन था यादि कनि।
फहल मिन मुदक, आहे को जेको यादि करे, आहे को जो नसीहत वठे। क़ज़्ज़बत क़ौम लूत बिन्नुज़ुर, लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जेको आहे उन बि कूड़ो कयो पंहिंजे सुदोम ऐं गुमोर जा इलाइक़ा जेके। क़ज़्ज़बत क़ौम लूत बिन्नुज़ुर, वार्निंग खे कूड़ो कयूं। इन्ना अरसलना अलैहिम हासिबा, हिन खे हासिब मोकिलियोसीं, हासिब पथरनि जो मींहुं असां। इन्ना अरसलना अलैहिम हासिबन इल्ला आल लूत, लूत जे आल खे, लूत जे फैमिलीअ में बि हुनजी घरवारी उहा पोइते ॾिठाई रहिजी वई, बाक़ी हुनजी नियाणियूं हुयूं बसि हलियूं आहियूं, पाण हलियो आयो, 3 ॼणा निकिता। इन्ना अरसलना अलैहिम हासिबन इल्ला आल लूत नज्जैनाहुम बिसहरिन, हुनखे निजात ॾीसूं सहर जे डॉन जे वक़्तु, सुबुह जे। अलैस सुबुह बि क़रीब, छा सुबुह जो ख़ासि वेझो न आहे? सुबुह जो मौइदो हुयो, वाइदो हुयो, अपॉइंटमेंट हुई, सुबुह जो असां इहो अज़ाब मोकिलियोसीं। नेमतम मिन इंदिना, इहा नेमत हुई हिननि जे लाइ जिन खे बचायो वियो, ऐं पंहिंजो अज़ाब हुयो हुननि जे लाइ जेके मरी विया हुन में। कदालिक नजज़ी, अहिड़े नमूने सां असीं जज़ा ॾींदा आहियूं मन शकर, हिते जेके शुकुरु कंदा तन खे अहिड़ी असीं जज़ा ॾींदा आहियूं, ऐं हुते जे कुफ़ुर कंदा में जेका आयत आई त असां हुनखे अहिड़ी जज़ा ॾींदा आहियूं, कुफ़ुर करण वारनि खे अहिड़ी जज़ा, जज़ा जी माना ॿई आहिनि, यानी पॉज़िटिव नेगेटिव जज़ा थी सघे थी, बदिलो, जज़ा माना बदिलो, बदिलो सुठो बि थी सघे थो, बदिलो ख़राब बि थी सघे थो, त हू काफ़रनि जे लाइ बदिलो होड़ो अज़ाब जो, ऐं मोमिननि जे लाइ अज़ाब अहिड़ो नियामतुनि वारो, जेके शुकुरु कंदा कमनि। कज़ालिक नजज़ी मन शकर, जन शुकुरु कयो। वलक़द अंज़रहुम बतशतना फतमारऊ बिन्नुज़ुर, पोइ असांजे ॾिॼारियो उनखे बतशतना, बतशतन जब्बारीन, बतशन माना वठ करणु, पकड़णु, सख़्तु मतिलबु त अज़ाब करणु, माण्हुनि खे पकड़ करणु। फतमारऊ, पोइ झगड़ो कयूं, मारो। बिन्नुज़ुर, हुन वार्निंग जे मुतलिक़, मतिलबु देवर कंफ्यूज़, पाण में त ईअं थींदो कोन थींदो, जीअं हींअर सॼी दुनिया कंफ्यूज़ड आहे त हीअ जेको कोविड आहे, 19 आहे या न आहे, सचो आहे कूड़ आहे, ख़बर न आहे छा आहे। हाणे माण्हू सॼी सिविल वार थियण वारी आहे अमेरिका में, इन ॻाल्हि सां माण्हू मरनि पिया, माण्हू नथा मरनि, चए हीअं थियो हूअं त थिए, ख़बर न आहे छा आहे। फतमारऊ बिन्नुज़ुर, हिन वार्निंग जे मुतलिक़ कंफ्यूज़ थी वियल आहे माण्हू। वलक़द रावदू अन दैफ़ी, रावदू पाण ॾांहुं छिकणु, यानी कंहिं मक़सद जे लाइ, जीअं रावत हू नफ़्सी, पंहिंजो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पाण ॾांहुं छिकियो, तीअं ई मर्द मलाइकनि खे छिकण जी कोशिशि पिया कनि। वलक़द रावदू अन दैफ़ी, हुन जा हज़रत लूत अलैहिस्सलाम जा जेके महिमान आहे, दैफ़ुर रहमान, हजनि खे चइबो आहे दैफ़ुर रहमान, अलाह ताला जा महिमान जेके हज ते था वञनि, उमिरे ते था वञनि, त हीअ दैफ़ हुआ, अलाह ताला जा पंहिंजो महिमान हुआ, हिननि खे हुन छिकनि ते चयो पंहिंजे मक़सद जे लाइ। फतमसना अयुनहुम, पोइ असां अखियुनि खे अंधो कयोसीं, जिबेल सां हुन ते मिटी विधी हुनजी अखियुनि में, अंधा थी विया हलिया, पोइ चवंदी सुबुह जो ईंदासीं। फतमसना अयुनहुम फज़ूक़ू अज़ाबी वनुज़ुर, पोइ जेको हुन ते पथरनि जो थियो अज़ाब, सुबुह जो अज़ाब, ज़ूक़ू अज़ाबी वनुज़ुर, पोइ चखो अलाह ताला मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजी वार्निंग। वलक़द सब्बहुम बुकरतन अज़ाबुन मुस्तक़िर, ऐं करकियो हुननि जो सुबुह जो, यानी डॉन जे वक़्तु, सब्बहुम बुकरतन, बुकरत सुबुह जो, ॿिए ॾींहुं सुबुह सवेरे, अज़ाबुन मुस्तक़िर, उहो जेको हमेशह रहण वारो अज़ाब। फज़ूक़ू अज़ाबी वनुज़ुर, ॿ दफ़ा फ़ज़ूक़ू अज़ाबी वनुज़ुर, ॿ दफ़ा अचे, पोइ चखो अज़ाब मुंहिंजो ऐं मुंहिंजे वार्निंग जी केॾी सख़्ती आहे उहो चखो।
وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُدَّكِرٍ। पोइ मुंहिंजो केॾो न आसान आहे, असां क़ुर कयो सम्झण जे लाइ, पोइ आहे को जो नसीहत वठे। हाणे इहे 40 आयतूं थी वञूं ऐं 55 आयतूं आहिनि अञा 15, पोइ वरी पोइ पढ़ंदासीं इनशा अलाह आमीन। ऐं हिनल मुतक़ीन फ़ी जन्नातिन व नहरिन फ़ी मक़अद सिद्क़िन इंद मलीकिन मुक़्तदिर, हिन ते आख़िर में थींदी, पर हाणे हिन में क़ौम फ़िरऔन जी ॻाल्हि ईंदी। اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا وهدنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين امين. ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم. حسبي الله لا اله الا هو عليه توكلت رب العرش العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الامي وعلى اله وصحبه وازواجه وذرياته واهل بيته اجمعين برحمتك يا ارحم الراحمين والحمد لله رب العالمين.